अस्सलाम वालेकुम प्यारा बारो आऊं नूर समूह तव्हां नूर समूह यूट्यूब चैनल। प्यारा बारो अॼु क्लास 10th जो यूनिट नंबर 2 शुरू कयूं पिया। द वाइस कैल्फ अकिलमंद ख़लीफ़ो। द ख़ास लफ़्ज़ आहे वाइस अकिलमंद कैल्फ ख़लीफ़ो। कैल्फ हारून रशीद वॉज वेरी पॉपुलर विथ हिज पीपल। ख़लीफ़ो हारून रशीद पंहिंजे माण्हुनि में तमामु घणो मक़बूल हो। कैल्फ ख़लीफ़ो हारून रशीद नालो वाज़ हो वेरी तमामु पॉपुलर मशहूर विथ सामा खां हिज संदसि पीपल माण्हू। ही वॉज वेरी कंसर्न अबाउट देयर प्रॉब्लम्स एंड देयर वेलफेयर्स। हू संदन मसइलनि ऐं संदन भलाई लाइ तमामु घणी ॻणती रखंदो हो। हू वाज़ हो वेरी तमामु कंसर्न ॻणती रखणु उन बाबति सोचणु वग़ैरह अबाउट बाबत बारे में देयर संदन प्रॉब्लम्स मसला ऐं देयर संदन वेलफेयर भलाई। एट नाइट ही वुड डिसगाइज हिमसेल्फ एज अ कॉमन मैन एंड गो थ्रू द स्ट्रीट्स ऑफ बगदाद। रात जो हू आम माण्हू वांगुरु वेस पहिरींदो हो ऐं बगदाद जी घटियुनि में निकिरी वेंदो हो। एट नाइट रात में हू वुड कंदो हो थींदो डिसगाइज वेस बदिलाइण चमड़ा पोशी अञा ॿी शइ थी चमड़ा पोशी चई सघूं था क़ैद ताईं। हिमसेल्फ पंहिंजे पाण खे एज़ जीअं हिकु कामन आम मेन माण्हू ऐं गो वञणु थ्रो पूरे सॼे द ख़ासि लफ़्ज़ लाइ स्ट्रीट्स घटियूं ऑफ जोजाजी बगदाद शहर जो नालो। ही वुड मिंगल विथ द कॉमन पीपल इन ऑर्डर टू गेन फर्स्ट हैंड नॉलेज ऑफ देयर डिफिकल्टीज़ एंड प्रॉब्लम्स। हू आम माण्हुनि में शामिल थी वेंदो हो पहिराइती ॼाण हासिल करण संदन तकलीफ़ो नई मसइलनि बाबति। हू वुड कंदो थींदो हो मिंगल शामिल गॾिजी हिकु जहिड़ो थियणु विथ सामा खां द ख़ासि लफ़्ज़ लाइ कॉमन आम पीपल माण्हू इन ऑर्डर जे करे जे सिलसिले में टूॾां तरफ़ गेन हासिल करणु फर्स्ट हैंड नॉलेज यानी उहा ॼाण जेकी पंहिंजो पाण हासिल कजे कि सेकेंड हैंड या ॿिए के माण्हू जे ज़रिए न हुजे पंहिंजो पाण हासिल कयल हुजे। ऑफ जोजाजी देयर संदन डिफिकल्टीज़ तकलीफ़ूं ऐं प्रॉब्लम मसला। ही वॉज आल्सो नोन एंड रेस्पेक्टेड फॉर हिज जस्टिस एंड विज़डम। हू पाण ॼातो वेंदो ऐं संदसि इज़त कई वेंदी संदसि इंसाफ़ ऐं ॾहाप जे करे। हू वाज़ हो आल्सो पिण बि नोन ॼातो वञणु सुञातो वञणु ऐं रेस्पेक्टेड इज़त करण फॉर लाइ हिज संदसि जस्टिस इंसाफ़ ऐं विज़डम अकिलमंदी ॾहाप। वन डे वेन ही वॉज होल्डिंग कोर्ट। हिकु ॾींहुं जॾहिं हू कोर्ट हलाए रहियो हो। जॾहिं हू वाज़ हो होल्डिंग कोर्ट यानी कोर्ट करे रहियो हो। द काज़ी ब्रॉट टू मैन बिफोर हिम। काज़ीअ ॿ माण्हू संदसि अॻियां आंदास। द ख़ासि लफ़्ज़ आहे काज़ी जेको फ़ैसिला कंदड़ हो ब्राट आंदो टू ॿ मेन माण्हू बिफोर अॻियां हुन जे हुनखे। वन ऑफ देम वॉज वेल ड्रेस्ड एंड अपीयर्ड टू बी अ वेल टू डू रेस्पेक्टेबल सिटीज़न। उन्हनि मां हिकु ख़ुशपोश ख़ुश लिबास ज़ाहिरी तौरु सुखियो माण्हू ऐं इज़तदार शहरी लॻी रहियो हो। वाइल द अदर वॉज इन रेग्स एंड सीम्ड टू बी अ बेगर। जॾहिं त ॿियो चतिल लॻल कपिड़नि में हो ऐं लॻो पियो त महसूसु थियो पियो त फ़क़ीर आहे। वन हिकु ऑफ जोजाजी दैम उन्हनि मां वाज़ हो वेल ड्रेस्ड ख़ुशि पोशाक सुठी पोशाक पहिरियल ऐं अपीयर्ड ज़ाहिर थी रहियो हो टू बी हुअण थियणु हिकु वेल टू डू शाहूकार रेस्पेक्टेबल इज़तदार सिटीज़न शहरी। वाइल जॾहिं द ख़ासि लाइ अदर ॿियो वाज़ हो इन में रेग्स चतियूं लॻल कपिड़ा ऐं सीम्ड महसूस थी रहियो टू बी थियणु हुअण हिकु बेगर फ़क़ीर। along with these two men उन्हनि ॿिनि माण्हुनि सां गॾु a beautiful white horse was also brought in। उन्हनि ॿिनि माण्हुनि सां गॾु हिकु ख़ूबसूरत सफ़ेद घोड़ो पिणु आंदो वियो हो। along गॾु with सामा these way टू ॿ मेन माण्हू महिनत जमे आहे MEN हिकु ब्यूटीफुल ख़ूबसूरत वाइट सफ़ेद हॉर्स घोड़ो वाज़ हो आल्सो पिण बि ब्राट आंदो वियो इन में। द काज़ी अप्रोच्ड द कैल्फ एंड सेड। काज़ी ख़लीफ़े वटि पहुतो राब्तो कयो ऐं चयो
O leader of the faithfuls, A Amirul Mu'minin, the Khaslullah Qazi Faisla Kandar approached Poto Rabdo Kayo, the Khaslullah Caliph Khalifo and I said Chayo, O leader of the faithful, Amirul Mu'minin ji ko Angrezi hai. I have brought before you a dispute which I have not been able to settle. तव्हां वटि हिकु जहिड़ो झगड़ो खणी आयो आहियां जंहिंखे आऊं निबेरे नथो सघां. I have खया वटि आहे brought आंदो before अॻियां you तूं तव्हां हिकु dispute जहिड़ो वेड़ which जेको I have खया वटि आहे not न been थींदो थियो able like to settle निबेरण. It is a difficult case. इहो हिकु मुख़्तलिफ़ मुक़दमो आहे. But I am certain that with your knowledge and wisdom, मूंखे ख़ातिरी आहे त तव्हांजे इल्म ऐं ॾाप जे करे you will be able to resolve it in a just and fair manner. तव्हां हिनखे हल कंदा बहितर नमूने सां. It is आहे difficult मुख़्तलिफ़ केस मुक़दमो. But पर आहियां certain ख़ातिरी पक that त जेको हू with सामा खां your तुंहिंजो तव्हांजो तुंहिंजी knowledge इल्म ॼाण ऐं wisdom ॾाप you तूं तव्हां will ईंदड़ वक़्त लाइ बि हुअण थियण able like टुॾां तरफ़ resolve हल करण it इन में हिकु just फ़क़ति ऐं fair चङे manners नमूने. What is the dispute? जहिड़ो छाती आहे जहिड़ो कहिड़ो आहे. Asked the Caliph. Khalife पुछियो. What छा छो छालाए is आहे the Khaslullah dispute जहिड़ो झगड़ो. Asked पुछियो Caliph Khalife. These two men here are fighting over this horse. हे ॿ माण्हू हिन घोड़े ते विड़ी रहिया आहिनि. These two ॿ men माण्हू here हिते are आहिनि fighting विड़ी रहिया over ते मथे this horse घोड़ो. Each one of them claims and swears that this horse is his. हर माण्हू दावा करे थो उन्हनि मां हर माण्हू दावा करे थो ऐं कसम खणे थो त हीउ घोड़ो हुन जो आहे. Each हर वन हिकु ऑफ जो जाजी them उन्हनि claims दावा करण ऐं swears कसम खणण that त हू जेको this horse घोड़ो is आहे his संदसि. Step forward. The Caliph ordered the well-dressed man. अॻियां वधंदे ख़लीफ़े ख़ुश पोशाक माण्हूअ खे हुकुम ॾिनो. And let us hear what you have got to say. अचो त ॿुधूं तूं छा थो चएं. इन हुन जो मौक़िफ़ ॿुधो वञे पियो ॿुधणु चाहियो वञे पियो. Step कदम फॉरवर्ड अॻियां. The Khaslullah Caliph ख़लीफ़ो ordered हुकुम ॾिनो. Well-dressed ख़ुश पोशाक man माण्हू ऐं let us अचो त हेर ॿुधूं वाट छा you तूं तव्हां have खया वटा आहे घाट हासिल करण टुॾां तरफ़ से चवण. The man said to the Caliph माण्हू ख़लीफ़े खे चयो. O leader of the faithfuls, I Amirul Mu'minin, I beg you to believe me whatever I say in your presence shall be the truth. मुंहिंजो अर्ज़ु आहे तव्हां उन ॻाल्हि ते एतबार करियो जेको कुझु तव्हां वटि हिन हाल में जेको तव्हांजी मौजूदगी में सच चई रहियो आहियां. आहियां बेगर्ज़ करण यू तूं तव्हां टुॾां तरफ़ बिलीव मञण मी मूंखे दैट हू जेको वाट एवर जेको बि आहियां से चवण इन में यूर तुंहिंजे प्रेज़ेंस हाज़िरी में अॻियां शल ईंदड़ वक़्त लाइ बि हुअण थियण द ख़ासलु लाइ ट्रुथ सचाई. This morning when I was riding to the city. हिन सुबुह जॾहिं आऊं शहर ॾांहुं सफ़र करे हुयुसि सवारी करे रहियो हुयुसि. This morning सुबुह when जॾहिं आऊं was होस राइडिंग सवारी करे टुॾां तरफ़ द ख़ासलत लाइ सिटी शहर. I saw this beggar lamping along ahead to me. मूं न फ़क़ीर खे पंहिंजे तरफ़ मनकाईंदे ईंदे ॾिठो. आऊं सा ॾिठो this beggar फ़क़ीर lamping लंगड़ाईंदे along गॾोगॾु ahead अॻियां of जो जाजी मुंहिंजे मूंखे. On hearing the sound of my horse hooves, he turned round and mentioned to me to stop. हू मुंहिंजे घोड़े जी हुणकार ॿुधी करे चौधारी फिरी आयो ऐं चवणु लॻो बी रुक.
आंते मथे हेयरिंग ॿुधण द ख़ासि लफ़्ज़ लाइ साउंड आवाज़ ऑफ जो जाजी माए मुंहिंजो हार्स घोड़े जो हूफ्स हुणकार ही हू ट्रेंड अराउंड चौधारी फिरी आयो एंड ऐं मेंशन चयो टू ॾांहुं तरफ़ मी मूंखे टू स्टॉप बीहण आई पुल द रेन्स ऑफ माई हार्स मूं पंहिंजे घोड़े जो लगाम छिकियो आई आऊं पुल्ड छिकियो द ख़ासि लफ़्ज़ लाइ रेन्स लगाम ऑफ जो जाजी माए मुंहिंजो हार्स घोड़ो He begged me to give him a ride up the city gate. हुन मूंखे अर्ज़ु कयो त आउं हुनखे शहर जे दरवाज़े ताईं खणी हलां सवारी ॾियां ही हू begged अर्ज़ु कयो मी मूंखे to give ॾियण हिम हुनखे हिकु राइड सवारी अप टू ताईं द ख़ासि लफ़्ज़ लाइ सिटी शहर गेट दरवाज़ो he was lame ही लंगड़ो हो He who was ho lame langdo. I felt sorry of him. मूंखे हुन लाइ अफ़सोस महसूस थियो. I felt महसूस कयो sorry अफ़सोस for लाइ him हुन लाइ. So I pulled him up behind me on the horse. तंहिं करे मूं हुनखे पंहिंजे घोड़े ते छिकियो मुंहिंजे पुठी पासे पुठी ॾांहुं. So तंहिं करे I pulled छिकियो him हुनखे up मथे behind पुठियां मी मुंहिंजे मूंखे आंते मथे द ख़ासि लफ़्ज़ लाइ हार्स घोड़ो When he reached the city gate जॾहिं हू शहर जे दरवाज़े ते पहुतो I stopped and turned round to help him get down. मूं बीठुसि ऐं चौधारी कमी हुनखे लहण में मदद करण लाइ हेठि लहण में मदद ॾियण लाइ When जॾहिं हुई असीं रीच्ड पहुतासीं द ख़ासि लफ़्ज़ लाइ सिटी शहर गेट दरवाज़ो I stopped रुकियुसि बीठुसि एंड आई टर्न राउंड पुठी मुड़ी वियुसि टू हेल्प मदद करण लाइ हम हुनखे गेट डाउन हेठि लहण लाइ ही रिफ्यूज़ टू डिसमाउंट हुन लहण खां इनकार कयो ही हू रिफ्यूज़ इनकार कयो टू ॾांहुं तरफ़ डिसमाउंट कंहिं शइ खां डिटैच थियण लहण आई वॉज पज़ल्ड आऊं शशदर थी वियुसि परेशान थी वियुसि मुंझी वियुसि एंड जेंटली टोल्ड हिम टू गेट डाउन ऐं हुनखे अदब सां चयो तव्हां हेठि लहो बिकॉज़ वी हैड रीच द सिटी गेट छाकाणि त असीं शहर जे दरवाज़े वटि पहुची विया आहियूं आयाऊं वाज़ होस पज़ल्ड मुंझी वियुसि ऐं ॾहीं जेंटली अदब सां नरमीअ सां टोल चयो हम हुनखे गेट डाउन हेठि लहण बिकॉज़ छाकाणि उहे असीं हेड रीच पहुची चुका आहियूं द ख़ासि लफ़्ज़ लाइ सिटी गेट शहर जे दर वटि ही नॉट ओनली रिफ्यूज़ टू गेट डाउन न फ़क़ति हुन हेठि लहण खां इनकार कयो बट पर इंस्टीड ही क्लेम्ड दैट द हॉर्स बिलोंग्ड टू हिम पर हुन दावा कई त घोड़ो हुन जो आहे ही हू नॉट न ओनली फ़क़ति रिफ्यूज़ इनकार कयो टू गेट डाउन हेठि लहण खां बट पर इंस्टीड बजाए हुन बदिरां ही हू क्लेम्ड दावा कई दैट द ख़ासि लफ़्ज़ लाइ हॉर्स घोड़ो बिलोंग्ड वास्तो रखे थो या हुनजी मालिकी रखे थो टू हुम हुनजी हू पाण हुनजी मालिकी रखे थो हुनजो वास्तो आहे ही सेड दैट ही हैड गिवन मी अ राइड एंड इंस्टीड ऑफ बीइंग ग्रेटफुल हुन चयो त मूं तव्हांखे सवारी ॾिनी आहे बजाए थोरा मञण जे शुक्रगुज़ार हुअण जे He who said चयो that he who had given ॾिनी मी मूंखे राइड सवारी and I instead बजाए of being grateful थोरा मञण जे शुक्रगुज़ार हुअण जे I was robbing him his horse ऐं हुनजो घोड़ो फुरे रहियो आहियां I was horse robbing फुरण हिम हुनखे of जो जाजी his संदसि horse घोड़ो The Caliph then turned to the man raised and said पोइ ख़लीफ़ो चतीन वारे माण्हू ॾांहुं मुड़ियो ऐं चयो what do you have to say तोखे छा चवणो आहे बादशाह द ख़ासि लफ़्ज़ लाइ ख़लीफ़ो then पोइ टर्न मुड़ियो टू ॾांहुं तरफ़ द ख़ासि लफ़्ज़ लाइ मैन माण्हू इन रेस चतीन लॻियल कपिड़ा ऐं सेट चयो बादशाह डू करण यू तव्हां हैव टू से चवणो आहे प्यारा ॿारो ॾहीं क्लास जो यूनिट ॿियो हो जेके असां मुकमल कयो
बार बार इहा शइ दोहराईंदो रहंदो आहियां, तव्हां किथे जा पुॼो, सिंध जे कंहिं बि बस्ती वाइण ॻोठ शहर जा आहियो त कमेंट्स में ज़रूरु ॿुधायो तव्हां किथे जा आहियो। पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे प्यारनि भाउरनि ऐं भेनरुनि सां पिणु शेयर करियो त जीअं उन्हनि जे इल्म में बि इज़ाफ़ो थिए। अल्लाह हाफ़िज़।